सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी सभी जो रहमतुल्लाह अलैह। जोर सां चओ रहमतुल्लाह अलैह। फरमाइन था तबारकल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। तबारकल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। उधर तो वो ज़ौक़े लंतरानी इधर तकाज़े विसाल के थे। उधर तो वो जोश लंतरानी और इधर तकाज़े विसाल के थे। या रसूल अल्लाह कुर्बान वञा तव्हांजे ज़ात बाबरकाता हो मूसा अलैहिस्सलाम हो जंहिं मिनथूं पे कयूं रब्बे अरनी अंजुर इलैक। ऐ अल्लाह मूंखे दीदार कराए त मां तुंहिंजी ज़ियारत कयां। लेकिन जवाब कहिड़ो पियो मिले लन तरानी। ऐं मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। इहो ई जवाब मिलियो न था। हज़रत मूसा खे कहिड़ो जवाब मिलियो हो? लन तरानी तूं ॾिसी कोन सघंदे। अल्लाह से ईअं कोन फरमायो त को बि ॾिसी कोन सघंदो। लन यरानी अहदुन ईअं ख़ुदा कोन फरमायो त हरगिज़ मूंखे को बि ॾिसी कोन सघंदो। अल्लाह ताला फरमायो लन तरानी तूं ॾिसी कोन सघंदे। इन में भी नुक़्तो आहे, इन में भी हिकमत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़बाने हाल सां पुछे थो, ज़बाने काल सां न बल्कि ज़बाने हाल सां पुछे थो। ऐं मुंहिंजा अल्लाह तो फरमायो आहे ऐं मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। भला मां न ॾिसंदुसि त ॿियो केरु ॾिसंदो? न तू देखे मुझे मूसा न चश्मे अंबिया देखे और मुझे देखे ते ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे। ऐ मूसा तू ॾिसी कोन सघंदे। मुंहिंजे दीदार जी अमानत मुंहिंजे महबूब मुहम्मद लाइ रखी वई आहे। इहो उन्ही जो अमानत लाइ अमानत आहे। उहो ई ॾिसंदो ॿिए खे ताक़त न आहे। ऐं प्यारा मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजे लाइ इहो हुकुम आहे लन तरानी तूं ॾिसी कोन सघंदे। तोखे शौक़ आहे फंजुर इलल जबल जबल ॾे निहार। मां पंहिंजी तजली न ते फिटो थो कयां। इन इस्तक़र्र मकानहु सौफ तरानी जबल बीहजी वियो तूं बि ॾिसी सघंदे पर जे जबल ई न बीठो त मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जालहू दक्कन खर्र मूसा साइक़ा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद थो फरमाए रब करीम पंहिंजी तजल्ली पहाड़ जे मथां फिटी कई आहे। जबल ज़र्रा ज़र्रा थी वियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो दीदार बर्दाश्त करे कोन सघियो। हज़रत मुहद्दिस अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखनि था पिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾिहाड़ा बेहोश पियो। घणा ॾिहाड़ा साईं? ज़ोर सां चओ घणा ॾिहाड़ा? 40 ॾिहाड़ा हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश पियो आहे। क़ुरान करीम जी आयत आहे फलम्मा अफ़ाक़ जंहिं वक़्त में मूसा अलैहिस्सलाम होश में आयो। इन्हीअ जे हेठां हज़रत अल्लामा अली कारी लिखनि था त 40 ॾींहंनि खां पोइ मूसा अलैहिस्सलाम होश में आयो। हज़रत मूसा जूं अखियूं बंदि हुयूं। 40 ॾींहनि खां पोइ अखि खुली आहे। अख में तजल्ली ख़ुदा जी मौजूद हुई जेका सिफ़ाती तजल्ली पहाड़ ते पई हुई। उन जो परतो मौजूद हो। हज़रत मूसा हीअं जो अखि 40 ॾींहं खोली त मूसा जी पहिरीं पहिरीं नज़र उठनि जे कतार जे मथां पई। 100 उठ वञी रहिया हुआ। हज़रत मूसा जी पहिरीं निगाह उन्हनि ते पई। 100 उठ सड़ी खाक थी वियो। हिकिड़ो उठ बि कोन बचियो। सभु सड़ी छार थी विया। सभु ख़तम थी विया। 40 ॾींहं पाण बेहोश आहे। अखियुनि में तजल्ली मौजूद आहे। अखि खुली पहिरीं नज़र उठनि ते पई। उठ सड़ी आहे। हाणे मूंखे तव्हां सकरण वारो इहो मसइलो ॿुधायो त उठ मज़बूत या अखि मज़बूत आहे? बा ॾाढे ॻाल्हायो। इहो मसइलो तव्हांखे शायदि ख़बर न आहे। अबा उठ ते 2 मण 3 मण 4 मण बार खणबो आहे। ॻाल्हायो अबा। अख में तोलो खन कखनि जो विझी सघंदे? न। अधु तोलो? ॾाढे ॻाल्हायो अबा।
हिकिड़ो वार बख बर्दाश्त कान कंदी। मालूम थियो त अख उठ खां 1000 दर्जा नाज़ुका। हा न साईं। हाणे मूंखे इहो मसइलो तव्हां सम्झायो, मूंखे सम्झ में नथो अचे। पोइ अॻिते हलूं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं तजली अखियुनि में झलियो वेठो आहे। अखि खोले थो तजली निकिरे थी, उठनि ते पवे थी, उठनि खे जलाए भस्म बणाए थी छॾे। मूसा जूं अखियूं छो न सड़ियूं? उहे बि सड़नि हा, ख़तम थियनि हा। जबल सड़ी वियो, तूर सीना ज़र्रा ज़र्रा थी वियो, वारी थी वियो। अखियुनि खे छा थियो? छो न सड़ियूं? ओ मुंहिंजा अदा, मूंखे मसइलो सम्झ में कोन थो अचे, तोखे बि कोन सम्झ में ईंदो, पर एतिरी ॻाल्हि तोखे ॿुधायां त अल्लाह जे नबीअ जी निगाह तमामु ताक़तवर आहे। हा न बाबा, अल्लाह जे नबीअ जी निगाह ॾाढी ताक़त वारी आहे, वॾी ताक़त वारी आहे। उहे वज़न ऐं बार जेके उठ बर्दाश्त न करे सघनि, ख़ुदा जे नबीअ जी निगाह बर्दाश्त करे वेंदी आहे। हा या न? कान यंजुर मूसा मिरकात शरह मिशकात, हजरत अल्लामा अली कारी मिशकात शरीफ जो अरबी में शरह लिखियो आहे, 11 जिल्दन में आहे। उनमें हजरत मौलाना अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कान यंजुर मूसा फी लैलत ज़ुलमा। उन ॾींहं खां बाद में हजरत मूसा अलैहिस्सलाम जी निगाह एतिरी तवसीर थी वई आहे जो ऊंदा ही रात में हजरत मूसा अलैहिस्सलाम 30 मैलन जे मुफ़ासिले ते जबल जे मथां कीड़ीअ खे, माकोड़ीअ खे घुमंदे ॾिसंदो हुयो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या अली। घणा मैल बा? ॾाढे घणा मैल, पर फी लैलत ज़ुलमा, रात में ऊंदा ही अंधेरी रात में 30 मैलन जे मुफ़ासिले ते कारी रात आहे। जबल जे चोटीअ जे मथां जेकॾहिं माकोड़ी हले, किवली हले त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसंदो हो। अबा जेको अंधेरी रात में 30 मैल ॾिसे, उहो चिटे ॾींहं में घणा मैल ॾिसंदो? 60 मैल त ॾिसंदो, डबल त ॾिसंदो। अबा हा या न? जेको ऊंदा ही रात में 30 मैल ॾिसे, सो ॾींहं जो त वधीक ॾिसी सघंदो न सही। पर हालत कहिड़ी आहे जो हजरत मूसा तजली बर्दाश्त कोन कई, बेहोश थी किरी पियो। पर पोइ बि अखियुनि में पावर अची वियो। अरे मूसा होश रफ्त अज यक परते सफात, तू ऐन जात में निगरी वदर तबस्सुमी। कुर्बान मां तुझे मथा प्यारा हबीब वञा। हजरत मूसा बेहोश थी किरी पियो आहे, अल्लाह जी तजल्ली सही कोन सघियो आहे। पर तो महबूब जे निगाह तां कुर्बान वञा, रब खे ॾिसी बि थो, मुर्की बि थो, रब खे ॾिसी बि थो ऐं मुर्की बि थो, खिली बि थो। अड़े जे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऊंदा ही रात में 30 मैल ॾिसी सघे थो, ऐं जंहिं रूबरू रब खे हिकु घड़ी न बल्कि 18 रातनि जा ॾिठो, ख़ुदा जो कसम आहे तंहिं महबूब खां सकरंड परे आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। जारी रहेगा, जारी रहेगा। अब हाणे तव्हां ई फ़ैसिलो कयो त जेकॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सिफ़ाती तजल्ली ॾिसी 30 मैलन ताईं ॾिसी सघंदो हो, त महबूब पाक अलैहिस्सलाम सिफ़ाती तजल्ली कान ॾिठी। पाण फरमाइनि था, राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास। मुझे महबूब करीम फरमायो आ, मां ख्वाब को न लधो आ, मां तसव्वुर को न ॾिठो आ। राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल, मां पंहिंजे अज़्ज़ व जल्ल रब खे ॾिठो आ बिअैनिर रास, ओ हिननि अखियुनि सां जेके मां मुहम्मद जे मथे मुबारक में आहिनि, जेके मुंहिंजे मथे में अखियूं आहिनि, इन मथे वारनि अखियुनि सां मां पंहिंजे रब जो दीदार कयो आहे। अड़े जेको मथे वारनि अखियुनि सां पंहिंजे रब जो दीदार करे, ऐं दीदार बि अहिड़ो करे जो ख़ुदा शाहिदी ॾे, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। ओ ॿुधण वारो ॿुधजो, जंहिं वक़्तु मुंहिंजे महबूब मूंखे ॾिठो, उन वक़्त में मुंहिंजे महबूब न को अखि छिंभी, न को मुंहुं फेरियो। सम्झो था अलाए कोन? मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा,
न को मुस्तफ़ा अख छिंभी, न को कद फेरियई, न को हीअं कयई, न को हूअं कई, बल्कि सिंधीअ में जीअं चइबो आहे त चिताए ॾिठई। अबा छा ॾिठई? चिताए ॾिठई। अरे जेको रब खे चिताए ॾिसे, ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे महबूब खे दीदार कराए। उहो कीअं ॾिठई? उहा मूंखे ताक़त न आहे। छा ॾिठई, छा न ॾिठई, कीअं ॾिठई, कहिड़े नमूने सां ॾिठई, उहा ॾिसण वारे खे ख़बर, ॿी ॾेखारण वारे खे ख़बर। उहा छा महबूब करीम अलैहिस्सलाम ज़ात ॾिठी आहे। असांजो ईमान आहे त महबूब मोहम्मद करीम अल्लाह जो दीदार फरमायो आहे। तव्हांजो हिकु अक़ीदो आहे या न आहे? अबा अक़ीदो तव्हांजो आहे या न आहे? चओ त मुस्तफ़ा दीदार बरहक़ कयो आहे। मुस्तफ़ा जो दीदार बरहक़ आहे। हबीब दीदार कयो आहे। को मुनकिर मञे या न मञे। मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़ो पखी थींदो आहे जंहिंखे चइबो आहे फूसी। छा चइबो त ज़बा? ॾिठी अथव? वॾो पखी आहे, वॾो, सिरण जेतिरो आहे, सिरण जेतिरो अबा, नंढड़ो आहे। अच्छा, असां ॾे त नंढो आहे, पर मां चयो मथां सकरण में वॾो थी वियो हुजे। असां ॾे झिरकीअ जेतिरो आहे। अहां वटि बि साॻियो ई आहे न साईं। इन माईअ फूसी चयो हो बड़ खे, बड़ खे, बड़ ॾिठो अथव? बड़ वण थींदो आहे हिकिड़ो वॾो, उन बड़ खे चयो हो फूसीअ, त उहो बड़ चई जीव जे ख़बरदार थिजांइ, उॾराए थी मतां लोॾो अचई। बड़ चयसि फूसी तो जो कई उॾामी, मूंखे परवाह ई कान्हे का। अब सम्झो ॻाल्हाए न? असांजो ईमान आहे, उम्मत जो ईमान आहे, उम्मत जो इजमा आहे। 1400 साल गुज़री विया, वलीय, गौस, कुतुब, मुहक़िक़, आलिम मञींदा विया त मुस्तफ़ा जो दीदार बरहक़ आहे। पर फूसी थी चवे त न। अब सम्झो था न साईं? कंहिंजो नालो कोन था खणूं, फूसी सम्झो था न? बा अञा फूसी पई चवे त न साईं, नबी करीम जो दीदार मां कोन मञींदुसि, हक़ कोन्हे, ज़ियारत कान थी, माण्हू ख्वाब लधो हूं, अलाह जो दीदार को करे ई कोन थो सघे। असां चवंदासीं फूसी तूं चुप करे वेहो, तुंहिंजो कुझु बि कोन्हे। महबूब मोहम्मद करीम जो जेको सफ़र मेराज आहे सो हक़ आहे। महबूब करीम ख़ुदा जो दीदार कयो आहे सो बि हक़ आहे। सलाह सलाह बुलंद आवाज़ सां। सलाह सलाह बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, रजब शरीफ़ जी 27वीं जी रात आहे। छा जी रात आहे साईं? 27वीं रात। ऐं रात बि जुमे जी आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मामूल मुताबिक़ थोड़ो कुछ वाक़ियो भी अर्ज़ करे छॾियां। मामूल मुताबिक़ मुंहिंजो प्यारो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम पाक में इबादत जे ख़्याल सां विया। सहाबी मुंहिंजे महबूब सां गॾु हुआ। हमेशा आदत या ईअं हूंदी हुई जो नबी करीम अलैहिस्सलाम जेतिरो टाइम हरम पाक में हूंदा हुआ त महबूब जा ग़ुलाम भी नबी पाक सां गॾु हूंदा हुआ। पोइ हुज़ूर करीम जॾहिं इबादत खां फारिग़ थींदा हुआ, सहाबी गॾिजी हबीब पाक खे पंहिंजे घर पहुचाए, दरवाज़े ते छॾे, अंदरि दाख़िल करे, दरवाज़ो बंदि करे पोइ पाण वापसि वेंदा हुआ। वरी सुबुह थींदो हो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे निकिरण खां अॻु ई आशिक़ महबूब जे दरवाज़े ते बीठा हूंदा। सवेर उथंदा हुआ, सुन्नतूं घर पढ़ंदा हुआ, वज़ू करे ईंदा हुआ, सभ खां अव्वल मुस्तफ़ा जे दरवाज़े ते बीहंदा हुआ। छाजे लाइ? अलसबाह मर्दुमा बकार बार रवंद। हिकिड़े आशिक़ चयो आहे, अलसबाह मर्दुमा बकार बार रवंद व बला कशान मोहब्बत बकू यार रवंद। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो, सुबह जो हारी उथंदो आहे, हर ते वेंदो आहे, दुकानदार उथंदो आहे, दुकान ते वेंदो आहे, ज़मीनदार उथंदो आहे, ज़मीन घुमण वेंदो आहे, वापारी उथंदो आहे, पंहिंजे पेढी कोठीअ ते वेंदो आहे, नौकरी वारो उथंदो आहे, पंहिंजे ऑफिस ॾे वेंदो आहे। लेकिन मुंहिंजे महबूब जे सहाबा जो मक़ाम ई निरालो आहे। सुबह जो उथंदा हुआ, कमकारियूं विसरी वेंदियूं हुयूं, सभ खां अव्वल महबूब मोहम्मद करीम जो दीदार कंदा हुआ। हुज़ूर जो दीदार करण खां बाद में पिया दुनिया जा कम कंदा हुआ।
हुन जो अक़ीदो हो त जेसीं ताईं मुस्तफ़ा जो दीदार न थींदो असांजी चङाई थींदी कान का। मुस्तफ़ा जा परवाना हासीं, परवाना अबा हुया या न, पतंग हुया या न। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पतंगनि पहो कयो मिड़िया मथे मच पसी लहर न लिचिया सड़िया मथे सच पो संदा गिचन गच वेचारन विञाया। ये पतंग केर हा? चओ सहाबी। ॾाढे चओ केर हा? ॾाढे ॾाढे केर हा? वहाबी न, सहाबी। मता वहाबी समझो केर बा? सहाबी। मुझे महबूब जा गुलाम। अफसोस जो मकाम आ जन महबूब तां जान माल बच्चा ॿार सिर घोर करे छॾिया के बदबख्त वरी उन्हनि जी बि गिला पिया कनि ऐं उन्हनि खे नऊज़ बिल्लाह घटि वधि पिया ॻाल्हाइनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त यादि रखजां मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जहिड़ो दुनिया में हसीन कोने को, महबूब जहिड़ो महबूब दुनिया में कोने त सहाबा जहिड़ो वरी आशिक दुनिया में कोने। मुस्तफ़ा ते महबूबियत ख़त्म आ त सहाबा ते वरी आशिकी ख़त्म आ। मुस्तफ़ा जहिड़ो महबूब दुनिया में कोन ईंदो त सहाबा जहिड़ो वरी आशिक दुनिया में कोन ईंदो। अबा ईंदो? ॾाढे त ॻाल्हि आहे। हज़रत भिटाई साहब त वसियत थो करे त जे भाई जोगी थिया त तमाम छॾ तमाम अरे गोला जे गोलन जा तन जो थियो गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम पो नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। ओ चरिया इहो कीनो छॾ, इहो हसद छॾ, नागा गोला जे गोलन जा तन जो थियो गुलाम। मुस्तफ़ा जा जेके गुलाम हा तन गुलामनि जे गुलामनि जो बि गुलाम बणिजी वञजा। समझी थो हलाए न? अबा समझो था हलाए न? महबूब जे गुलामनि जा गुलाम, गुलामनि जा गुलाम, गुलामनि जा गुलाम, उन गुलामनि जे गुलामनि जे गुलामनि जो गुलाम थी त पोइ तुंहिंजो नालो थिए। महबूब जे गुलामनि जी करी गिला वरी नालो सदाई पाण खे मोमिन। अरे महबूब जे आशिकनि जी करी गिला ऐं सदाई पाण खे वरी आशिक। ख़ुदा जो कसम आहे हैफ़ा तुंहिंजे इन मोमिन हुजण ते, हैफ़ा तुंहिंजे इन इश्क ते, ख़ुदा जो कसम आहे। मुस्तफ़ा फरमायो आहे अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़्ज़ी अबगदहुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर फरमाइनि था ख़बरदार मुंहिंजे असहाबनि जे बारे में ज़ुबान संभाले ॻाल्हाए जो। मां मोहम्मद आम ऐलान थो कयां जंहिं मुंहिंजे सहाबा सां मोहब्बत कई त मां मोहम्मद सां मोहब्बत कई। मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजो आम ऐलान ॿुधी छॾियो जंहिं मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ कयो त मां मोहम्मद सां बुग़्ज़ कयो। हुजूर साईं इहे बि फरमायो आहे त जेको मुंहिंजे सहाबनि सां वार जेतिरो बि बुग़्ज़ कंदो ख़ुदा हुन जे मथां जन्नत खे हराम करे छॾियो आहे ऐं जहन्नम खे ख़ुदा हुन जे मथां वाजिब करे छॾियो आहे। कॾहिं बि हो जन्नत जी बुई कोन चखंदो। दुआ कयो अल्लाह ताला सभिनी मुस्लमान खे सहाबा जो अदब नसीब फरमाए। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात 27 जे रात पंहिंजे सहाबा सां गॾिजी हरम पाक ॾे अचनि था। अॻवान मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पुठियां आशिकनि जी जमात आहे। अजीब नज़ारो हूंदो न था? सभई जो सुभान अल्लाह। अॻियां साईं हुजे, पुठियां सहाबा हुजनि, नज़ारो हूंदो या न? पुछूं था लतीफ़ साईं खां, फरमाए थो के चा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण वार वढे वागू कया पवाहूं द पलाण अरे जहिड़ो पुनल पाण तेरी सिटा साथ जी। के चा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मुचारी तो ॾ
सिंगारियाऊं सैयद चवे करहा मझा कोड पो लख लहे पैलो जी जातन जतन जी। हजरत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो बैतुल्लाह में आया अल्लाह जे इबादत में मशगूल थिया पाण महबूबन सहाबा खे फरमायो अॼु सभई हलिया वञो अकेलो मां मुहम्मद खे छॾियो त पंहिंजे रब जे ज़ियारत में अल्लाह पाक जे इबादत में मशगूल थी वञा। सहाबी चवनि था क़िबला अवां खे घर छॾे अचूं। हबीब करीम फरमाइनि था अवां जे गॾिजी हलण जी ज़रूरत कान्हे का, अॼु छॾियो त मां अकेलो महबूब मुहम्मद अल्लाह जे इबादत जा मज़ा वठां। अल अमर फौकल अदब। सहाबी हुकुम मने पंहिंजे पंहिंजे रस्ते सां हलिया विया। हुजूर करीम बैतुल्लाह में इबादत में मशगूल रहा। आधी रात खां पोइ हुजूर करीम अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिता, पाण उन्ही तरफ़ निकिता जंहिं तरफ़ अॼुकल्ह बैतुल्लाह शरीफ़ जो दरवाज़ो आहे। उन दरवाज़े जो नालो आहे बाबे उम्मे हानी। अल्लाह सही छल तव्हां असांखे हो दीदार बार बार कराए। 87 में हिन गुनाहगार खे हाज़िरी नसीब थी। खुशकिस्मती अहिड़ी थी पहिरियों दफ़ो मुंहिंजो हो ऐं पहिरियों दफ़ो मां जंहिं दरवाज़े खां दाख़िल थियुसि उहो बाबे उम्मे हानी हो। जंहिं वक़्त में मां दरवाज़े खां दाख़िल थियुसि मथां लिखियो पियो आहे बाबे उम्मे हानी। ख़ुदा जो कसम आहे उन वक़्त में मूंखे मेराज यादि अची वियो। मुझो सुभान अल्लाह मुंहिंजा आका तो तां कुर्बान वञा। इहा जाइ आहे जंहिं जाइ तां मुंहिंजा प्यारा हबीब तव्हांजो गुज़र थियो आहे। उम्मे हानी जे घर विया हो, ख़ुदा ताला तव्हांखे मेराज नसीब फरमायो आहे। अल्लाह सही छल सभिनी खे उहा ज़ियारत नसीब कराए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ पाण करीम उन्ही बाबे उम्मे हानी वारी जाइ खां निकिता, छो त उन्ही दरवाज़े खां बिल्कुलु साम्हूं हरम पाक जे वेझो हज़रत उम्मे हानी रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका हज़रत अलीअ जी भेण आहे, हुजूर करीम जी सॻी सौट आहे, उन्हनि जो घर हो। पाण उन जे घर सिधा हलिया विया। आधी रात आहे, पाण वञी दरवाज़ो खटखटायूं। लोग सुतो पियो आहे, जहान आराम में आहे। पाण दरवाज़ो वॼायूं। बीबी साहिबा जूं अखियूं खुलियूं। पुछे थी मन बिल बाब व मन दक्कल बाब। केरु आहे दरवाज़े ते, कंहिं दरवाज़ो वॼायो? हज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था उम्मे हानी दरवाज़ो खोल, मां मुहम्मद आहियां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बीबी साहिबा दरवाज़ो खोलियो। हुजूर करीम जी ज़ियारत करे ख़ुशि थी विया। महबूबन करीमन दरवाज़े ते बि पुछो ऐं उम्मे हानी को महिमान तो वटि अचे उनखे टिकाईंदीअ? दस्तूर छा हो मां तव्हांखे थोरो ॿुधायां त हुजूर करीम वटि जॾहिं महिमान घणा थींदा हुआ, 10, 15, 20 महिमान अची विया त पाण करीम महिमान तक़सीम कंदा हुआ। 2 महिमान तूं वठी वञ, हिकिड़ो तूं वठी वञ, हिकिड़ो तूं वठी वञ, त जीअं महिमाननि जो बार बि कहते न थिए, सवाब बि सभिनी खे मिले, ख़िदमत जो मौक़ो बि सभिनी खे मिले। पाण रहमत लिल आलमीन हा, सभिनी खे ख़िदमत जो मौक़ो ॾींदा हुआ। पाण करीमनि जी आदत हूंदी हुई। पाण फरमाइनि था उम्मे हानी महिमान टिकाईंदीअ? त बीबी साहिबा खे फौरन ख़्यालु इहो थियो त शायदि नबी करीम वटि महिमान घणा आया आहिनि ऐं मुंहिंजे भाङे में बि को महिमान हुजूर वठी आयो आहे ऐं मूंखे चवंदा त महिमान टिकाए। मां छो न हाओ कयां त क़िबला छो न महिमान टिकायां, पर पुछां त सही त केरु महिमान आहे। हज़रत बीबी उम्मे हानी अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाओ मां टिकाईंदसि, पर महिरबानी करे ॿुधायो तो महिमान केरु आहे? हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया अन दैफुक या उम्मे हानी। ओ उम्मे हानी तुंहिंजो ॿियो को बि महिमान कोन्हे, तुंहिंजो महिमान मां मुहम्मद करीम आहियां। पाण करीमन छा फरमाए त तुंहिंजो महिमान मां आहियां। जंहिं बीबी साहिबा इहो ॿुधो त लौलाक जो मालिक ख़ुदि पाण मुंहिंजो महिमान थो थिए त बीबी साहिबा वर्दी ॾिनी। छा चयईं? हज़रत भिटाई साहिब रहमतुल्लाह जो रूह थो फरमाए त छा पई बीबी साहिबा चवे त अची जे हे कार मूं सारी दे सुपरी पेरे विछाया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार पो साजन सभ जमार गोली थी त गुज़ारिया। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब अॼोकी रात ला तमां रब खां दुआऊं पे घुरियूं।
ऐं मुंहिंजा प्यारा जेकॾहिं तूं मुंहिंजो महिमान थी अची ऐं मुंहिंजे अंगण ते तव्हांजा कदम लॻी पवनि, ख़ुदा पाक जो कसम आहे इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी का सादत कान्हे का। मां त ॿियनि महिमाननि जी बि ख़िदमत करण जे लाइ तयारु हुजां हा, पर जेको अर्शन जो महिमान आहे सो अॼु उम्मे हानी जो महिमान थो थिए। हबीब पाक इस्लाम खे मरहबा करे दरवाज़ो खोले अंदर वठी वई आहे। हबीब पाक खे बिस्तरो विछाए थी ॾे पई। पाण फरमाइनि था उम्मे हानी मानीअ जी ज़रूरत कान्हे, मां खाई आयो आहियां, रुगो मूंखे आराम करणो आहे। पाण सुम्ही पिया। उम्मे हानी खे ख़्यालु थियो त मां बि ॿिए कमरे में ॿी जाइ ते आराम कयां, पर चवे थी न उम्मे हानी सुम्हण जूं रातियूं ॿियूं बि घणियूं, अॼु बहानो बणाए तलवार हथ में खण त हबीब ते पहरो थी जा। इन बहाने सां सारी रात मोहम्मद करीम जो दीदार कंदी रहिजा। बहानो हुजे पहरे जो, पर कम इहो कजा जो महबूब पाक जो सॼी रात पई दीदार कर। अबा चेहरो हुजे रसूलुल्लाह जो ऐं अखियूं हुजनि हज़रत उम्मे हानी जूं। मूंखे ॿुधा त बीबी उम्मे हानी ड्रव कंदी? ॾाढे ॻाल्हाया बा ड्रव थींदो बीबी उम्मे हानी जो? सुवाल ई नथो पैदा थिए। महबूब करीम अलैहिस्सलाम जे दीदार जे लाइ तलवार खणी पहरे जो बहानो बणाए बीही रही आहे सरवरे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम। जंहिं वक़्त में बिस्तरे ते लेटी पिया आराम फरमायो अथनि, अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्रील अमीन खे सर कयो आहे। या जिब्रील अर्ज़ थो करे लब्बैक या रब्बे जलील। ओ मुंहिंजा प्यारा जिब्रील मुंहिंजो पैगाम ॿुध। अल्लाह साईं तुंहिंजो कहिड़ो पैगाम आहे? अल्लाह ताला फरमाए थो वञ जन्नत जा दरवाज़ा खोले आ, जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे आ। ऐं मुंहिंजा मौला क़यामत थी अचे छा? अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजो कमु आहे ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युमरून। अल्लाह जा मलाइक अल्लाह जो हुकुम क़बूल कंदा आहिनि। मां जीअं तोखे चवां तीअं तोखे करणो आहे। छा करणो आहे उहो तोखे बाद में थो ॿुधायां। जिब्रील जन्नत जा दरवाज़ा सभु खोले आयो, जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे आयो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू वरी फरमाए थो प्यारा जिब्रील वञ सारी कायनात खे निंड ॾेई आ, जहान जी हरकत बंदि करे आ। गर्मी पंहिंजे दर्जे ते बिहार, सर्दी पंहिंजे दर्जे ते बिहार, हवा पंहिंजी जॻह ते बिहार, सिज खे पंहिंजी जॻह ते बिहार, चंड खे पंहिंजी जॻह ते बिहार। जो माण्हू जाथे आ उनखे उन जॻह ते बिहार। पूरी कायनात खे निंड वञी ॾे। मां अल्लाह पाक जो हुकुम क़बूल कर। जिब्रील खे ख़दशो थी पियो आहे ऐं मुंहिंजा मौला क़यामत थी अचे। अल्लाह ताला फरमाए थो क़यामत कान थी अचे, छा करणो आहे मां तोखे ॿुधायां थो। हज़रत जिब्रील अल्लाह जे अमर सां पूरी कायनात खे निंड ॾेई आयो। अल्लाह पाक जल जलालहु मन वालो फरमाए थो प्यारा जिब्रील ॾे ख़बर जहान सुतो आहे, खुदा खे सभु ख़बर आहे मालूम आहे, पर पुछे थो जिब्रील थो चए हाओ मौला तोखे सभु ख़बर आहे, सारो जहान सुम्ही पियो आहे, पर हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जंहिंजो नालो उम्मे हानी आहे, उन जे हथ में तलवार आहे, तुंहिंजे महबूब करीम जे मथां पहरो ॾेई रही आहे। सारो लोक सुम्ही पियो आहे पर उम्मे हानी खे निंड अचे ई कान थी। अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहु मन वालो तो फरमाए प्यारा जिब्रील अॼु उम्मे हानी खे बि निंड ॾे। इहा बि अॼु न जागे, अॼु सॼो लोक सुम्हे, सॼी कायनात सुम्हे, सभु कंहिंखे आराम ॾे। हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जे हुकुम सां ख़ुसूसी पंहिंजे रहमत जे पर खे हज़रत उम्मे हानी जे चेहरे पाक ते घुमायो त बीबी साहिबा जीअं बीठी भित खे टेकरणी त ख़ैर जो बीबी साहिबा खे निंड खणी वई। अल्लाह ताला फरमाए थो प्यारा जिब्रील हाणे तोखे ॿुधायां थो त छा करणो आहे। अॼु तोखे ॿुधायां थो त लामकान ते मुहम्मद खे घुराइणो आहे। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाज़िर मौला छा कयां? अल्लाह ताला फरमाए थो तयारी कर, तूं बि वञ, इसराफील भी वञे, मीकाइल भी वञे, इसराफील इज़राइल अलैहिस्सलाम भी वञे, चारई मुकर्रब मलाइक वञो, 70,000 फौजूं पाण सां वठी वञो। घणा मलाइक साईं? 70,000 तो सां, 70,000 मीकाइल सां, 70,000 इसराफील सां, 70,000 हज़रत इज़राइल सां, ये चारई मलाइक 70,000 मलाइक वठी वञो। जन्नत में वञो, 80,000 बुराक बीठा आहिनि। घणा बुराक? ॻाल्हाईंदा वञो जान छुटंदी वञे। 80,000 बुराक बीठा आहिनि।
हिकड़े बुराक के तैयार करे महबूब करीम जे दरवाजे ते काहे वन ऐं मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम के जागाए वठी आ। हाज़िर सही जिब्रील अमीन चैनी मलाइकन सूधो 70,000 मलाइकन जी फौज वठी जॾहिं जन्नतुल फिरदौस में पहुतो आ 80,000 बुराक सदन खां बीठा हा करोड़नि सालनि खां बीठा हा जॾहिं खां जन्नत पैदा थी ही उन वक्त खां बीठा हा हिक ॿिए खां हसीन हिक ॿिए खां सोहणा हिक ॿिए खां भला हिक ॿिए खां रंगीन हिक ॿिए खां ताज़ा तवाना। हज़रत जिब्रील हैरान थी वियो आहे रब करीम ईअं तो कोन कयो आहे फलाणो या फलाणो फलाणो या फलाणो काहे बाबा ईअं त न कर बेली महिरबानी कर पंहिंजो हवाल त ॿुधा। जवाब तो जे असरे बाली ने मन असरे बाली ने मन बरखेज ए नादा तबीब दर्द मंद इश्क रा दारू बजुज दीदार ने। ओ डॉक्टर साहब मुझे नब्ज़ मां हथ कढ ओ डॉक्टर साहब इंजेक्शन हण मुखे छड़े दे ओ डॉक्टर साहब मुझे ला नुस्खो तजवीज़ न कर मुझी तो वट दवा आहे कान का मुझी दवा दीदार में आ मुझो महबूब दीदार कराइंदो तो पो मुझी बीमारी वींदी। ओ जिब्रील मुखा केड़ी गाल तो पुछी मुझे मर्ज मुखा न पुछ आखिर बुधाए ता तुझी बीमारी केड़ी आ। मुझा प्यारा दोस्तों अजीजो बुराक सगोरो तो चवे बुराक सगोरो तो चवे तो मुखे बीमारी ही आ केड़ी बीमारी चे बुधाया चे हा बुधाए। मुझा प्यारा दोस्तों आ बीमारी केड़ी आ उन बीमारी जो बयान भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाए तो त बुराक छा पियो चवे ते पियो जॾहिं कर थिया में मुंहिंजी साञा हसो पेर नसी तॾहिं कर तिर जेतिरो मूंखां मूर न विसरियाम हाणे अंदर रूह रहियाम सजण ओ ताकूं करे। ओ जिब्रील अल्लाह पाक जॾहिं जन्नत जोड़ी ही असां बुराकनि खे बि ख़ुदा पैदा कयो हो ऐं उन ॾींहुं ख़ुदा ताला ऐलान करे छॾियो हो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो हिननि बुराकनि मां हिकिड़े बुराक ते मुहम्मद मुस्तफ़ा सवारी कंदो उहो ॾिहाड़ो वा ऐं अॼोको ॾिहाड़ो आ। मां रोईंदो रहियो आहियां त मां कमज़ोर आहियां मां कोझड़ो आहियां मां डुबरो आहियां मूंते हुज़ूर चढ़ंदो अलाए कोन ॿिया त सोहणा सताबा भला ताज़ा हन ॿियनि ते मुस्तफ़ा चढ़ंदो मां मिस्कीन ते हबीब सवारी कंदो अलाए कोन। ओ जिब्रील ॿी बीमारी आहे कान का मूंखे महबूब मोहम्मद जे फिराक बीमार करे छॾियो आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां बाबा मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾाढे वणंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो जिब्रील समझी वियो त भला त ॿिया सोहणा बि ॿिया सघा बि ॿिया मोटा बि ॿिया पर आशिक मुस्तफ़ा जो ही अब समझो था न सोहणा ॿिया बि हुया न सही मोटा ताज़ा ॿिया बि हुया न सही सघा तेज़ रफ़्तार ॿिया बि हुया पर जिब्रील फ़ैसिलो कयो त जेको हिन खे इश्क आहे सो ॿियनि खे कोन्हे। जिब्रील फ़ैसिलो इहो कयो दिलि जो दिलि में त छो न हिन आशिक खे वठी वञा पाण ई मुस्तफ़ा इलाज कंदुसि। ऐं मां तोखे ॿुधायां ॻाल्हि त महबूब खे क़बूल बि उहे अथव जेके मुहबत वारा अथव वो भले कमज़ोर हुजनि ज़ईफ़ हुजनि डुबरा हुजनि मिस्कीन हुजनि कपिड़ा फाटल हुजनि पर महबूब पाक जी ज़ात जे ख़िदमत में क़बूल बि उहे अथव। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त कारियूं कोझूं कूड़ियूं अड़े मूर न मोचारियूं वठी वेठूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हाणे उन्हनि जूं आरियूं समेरीअ ॿियो केरु सुणे। महबूब खां सवा कमज़ोरनि जो ॿियो अथव ई कोन। अबा ॿियो को आहे ॾाढे त ॻाल्हायो अबा सभे ई सुहागिणियूं सभिनि गिचनि हार बेटा साहब रहमतुल्लाह अलैह सभई जो रहमतुल्लाह अलैह सभे ई सुहागिणियूं ऐं सभिनि गिचनि हार पसण कारण प्रिय जे
सभिन क्या सिंगार पर ढोल तन्हीअ जे ढार हेठायूं हलन जे सभेई सुहागणियूं ऐं सभिननि गिचनि हस पसण कारण पिरीअ जे वॾा कयाऊं वस पर ढोल तन्हीअ जे गस हेठायूं हलन जे ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आहे उन्हनि जो जेके कमज़ोर आहिनि आहे उन्हनि जो जेके हथे ख़ाली आहिनि माण्हू त चवंदा आहिनि अड़े क़यामत में छाजी शफ़ाअत छाजी सिफारिश नमाज़ूं पढ़ो रोज़ा रखो हज कयो ज़कातूं ॾियो ख़ैरातूं कयो अलाह खे यादि कयो पोइ तव्हांजो कमु थींदो पर मुंहिंजा अदा मां तोखे ॿुधायां मुंहिंजे सोणे साईं फरमायो आहे शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुस्तफ़ा फरमाइनि था ॿुधी छॾियो क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद शफ़ाअत ई हथनि खालनि वारनि जी कंदुसि जेके वॾा वॾा गुनाहगार हूंदा कबीरा गुनाह जन कया हूंदा जिन खे वॾा अंबार गुनाहनि जा हूंदा मां मोहम्मद उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे अलाह वटि बशकाईंदुसि उन्हनि जी शफ़ाअत कंदुसि इंशा अल्लाह ताला असांखे मुस्तफ़ा जे शफ़ाअत में उमेद आहे या न आहे ॾाढे त चओ अबा कि न अथव निमाज़ रोज़े जो आसरो अल्हम्दुलिल्लाह निमाज़ बि फर्ज़ आहे मतां वरी सुभाणे इहा माना कढो त मुफ़्ती साहिब निमाज़ खां झले वियो अॻे इहो कके वरी तव्हांखे मिले वझो पोइ फेराए गिराए हणिजो मुंहिंजे मथां मुफ़्ती साहिब आया हा आखियुसि निमाज़ जी लोड़ ई कान्हे तुसां घुमण अबा सम्झो ॻाल्हाए कोन ईअं न बेली कजो निमाज़ फर्ज़ आहे कर्ज़ आहे अदा कजो ज़रूरी आहे नमाज़ महबूब करीम अलैहिस्सलाम पे पढ़ी आहे असांखे बि हुकुम आहे अल्लाह पाक जल जलालो मन वालो हर मुस्लमान खे नमाज़ी बणाए पर यार असां वारी निमाज़ जी ख़बर थी कहिड़ी निमाज़ आहे अबा ख़बर अथव न हिकिड़े मौली साहिब जी कंदा आहिनि ॻाल्हि वियो सकरन जहिड़े शहर मां अन्न वठण अॻे ग़रीब ताहूं ग़रीब हाल हो गॾाए पाण सां काहे वियो अन्न वञी वरितई 7 कासा अॼुकल्ह त निकिरी पिया आहिनि किला अब अॻे हूंदा हुआ टोया पाटियूं कासा पोइ वरी फेर शुरू थिया हाणे किला ख़बर न आहे सुभाणे अलाए छा शुरू थींदो बहरहाल हुन वरिता 7 कासा अन्न जा हाणे गॾ हिते खणी ॻोठ पियो वञे टे पहरी जी बांग अची वई हाणे चई त निमाज़ पढ़ां त भला पोइ वञा वीचारो निमाज़ी हो हाणे अल्लाह अकबर करे निमाज़ में बीठो आहे पर हाणे वरी गॾ हिते ॿार बीठो ठाहे त हाणे हो ॿार गॾ हिते कीअं रखां हिकिड़े पासे 3 कासा ॿिए पासे 4 कासा त ॿार थी पवंदो उटल तंहिंजे करे भला जंहिं पासे 3 कासा उन पासे विझां भितर वरी ॿार वधी पवंदो हाणे रुकू बि करे पियो निमाज़ बि पढ़े पियो कम बि हले पियो ॿार बि ठाहे पियो अब सम्झो पिया न साईं इहे सभई कम निमाज़ में हलनि पिया 4 रकातूं पढ़ी जमल थियो वांदो ऐं अतहियात में वेठो हाणे अतहियात में वेठो हिनखे अकुल अची वियो अड़ा तूं चरियो आहे छाजा भितर छाजी ॻाल्हि 7 कासनि खे करे अधो अधु 3.5 कासा हिकिड़े पासे रखबा 3.5 कासा ॿिए पासे त ॿार ठही वेंदो हाणे लेखो ठाहे 4 रकातूं पढ़ी सलाम पियो वराए 3.5 कासा हेॾे 3.5 कासा हेॾे अब समझी वियो न साईं हाणे हे निमाज़ बि पूरी थी वई सलाम बि ख़ैर जो वराइजी वियो अब हाणे असां जूं त निमाज़ूं आहिनि इहे हाणे सच ॿुधाइनी मुले खां पुछ तुवारी 3.5 कासे वारी निमाज़ छॾाईंदई अब ॻाल्हायो ॻाल्हायो वरी सोना इहा 3.5 कासे वारी निमाज़ बश कराईंदी आहे बा दुआ करशल अल्लाह से असांजा ऐब न उघाड़े चओ आमीन ॾाढो चओ आमीन अबा ओ मुंहिंजा अदा मुस्तफ़ा फरमायो शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम वाइदो कयो आहे ऐं अल करीम इज़ा वअद वफ़ा करीम जो कमु आहे जेको वाइदो कंदो आहे सो निभाईंदो आहे मुस्तफ़ा वाइदो कयो आहे तो गुनाहगारो तव्हांजा केॾा बि गुनाह हुजनि अवां घबराइजो न मां मोहम्मद करीम वेठो आहियां इंशा अल्लाह ताला उमेद हूंदी त कमु थींदो पर जे उमेद था हेवे ई कोन बा आखे कीअं बशकवाएसी सही पोइ मुंहिंजा प्यारा दो त यादि रखजांइ कुझु बि कोन थींदी ओ मुंहिंजा अदा जन खे उमेद आहे तव्हांजा ख़ुदा बेड़ा ई पार कंदो सलाह सलाह बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो ॿियो दफ़ो सलाह बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना
मौलाना मोहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था समर न जन सासाण, आओ ना सही, समर न जन सासाण आए हो तो हिमायत तन जी करे छेह छपर में मुझो ईंदो पुनल पाण पो थींदी री झरहान लकन मंझ लतीफ चवे। इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत खे कोन छॾींदो। चओ आमीन। मुंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जे लाइ जिब्रील फ़ैसिलो कयो, याद आहे न सही, त इन कमज़ोर खे काए वञा, दिल जो दिल में फैसलो करे। बुर्राक खे कन में चयई ओ बुर्राक ॻाल्हि ॿुधी थी? चयई न। जे ॻाल्हि या तोखे अॼु ॿुधायां थो त जंहिं रात जे लाइ रुने थे उहा रात अॼु अची वई आहे, पर तोखे मुबारक हुजई ओ बीमार बुर्राक। या बि तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां त अॼु तोखे ई महबूब मोहम्मद करीम जे ख़िदमत में तो वठी हलां। इहो फ़ैसिलो आहे त तोखे ई मुस्तफ़ा जे ख़िदमत में तो पेश कयां। मुंहिंजा तो नसीमुर रियाज़ वारे लिखियो आहे त जंहिं वक़्त में न बुर्राक खे कन ते इहा ख़बर पई त मूंखे थो मुस्तफ़ा जे ख़िदमत में वठी हले त हिकिड़े सेकंड में ॿियनि खां बि सघो थी वियो। सम्झो था अलाए न, जेके ॿिया सघा उनखां वधीक सघो थी वियो। हाणे ज़मीन ते मापे न पियो, हुनखे सिंगारे ठाहे तयार करे हना रखी ज़ीनू रखी सिंगारे महबूब जे स्वारीअ जे लाइक़ बणाए जमल जिब्रील काहे महबूब जे दरवाज़े ते पहुतो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आराम में निंड में सुता पिया आहिनि। अल्लाह पाक जल जलालु मन वालू जे फरमान सां जिब्रील अमीन मुस्तफ़ा जे कदमनि ते बोसा ॾेई मुस्तफ़ा खे जागायो आहे। जमल महबूब पंहिंजा नेण मुबारक खोलिया, अल्लाह अल्लाह फफ़तह ऐनैहि। हजरत अल्लामा अहमद कुस्तलानी शारे बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था फफ़तह ऐनैहि व खरज मिनहुमा नूरुन हत्ता वसल इलल अर्श। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी जो पंहिंजा नेण खोलिया त नेणनि मुबारकनि मां तजल्ली जो निकिती आवा अर्श मुअल्ला खां मथे हली वई। आसमान चीरींदी, आसमान के फाड़ींदी, महबूब पाक जे नेणनि मुबारक जी तजल्ली मथे हली वई। मुस्तफ़ा जो नेण खोलिया त जिब्रील बीठो आहे। बेटाई से फरमाए तो खणी नेण खुमार मां झांकई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब छा देखी दे दिलबर पो झको थियो जोहर जान बजे त जमाल सी। मुझे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जिब्रील अमीन के फरमायो ऐ जिब्रील कीअं चढ़ थियो आहे? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मथे त निहारियो ला मकान ताईं मलाइकनि जूं सफ़ूं बीठियूं आहिनि, अल्लाह जा मलाइक बीठा आहिनि ऐं सभई पढ़ी रहिया हा सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। सभई चओ सल्ले अला रसूलना सल्ले अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील हे त मज़ा लगा पिया हन कि हाओ क़िबला अवां खे वठण आयो आहियां। हे मीकाईल आहे, हे इसराफील आहे, हे हज़रत इज़राईल आहे, हे ख़ादिम जिब्रील आहे, हे बुर्राक आहे। अवां तयारी कयो, अल्लाह पाक तव्हांखे घुरायो आहे। अदा सूबेदार घुरा वई, कांच बि जेकर कान पाए उबती सुबती पायो हलियो वञी। अब हाओ न सही कमिश्नर जो आर्डर अचई त मुंहिंजा प्यारा दो त जुती पाइण बि विसरी वञई। साहब घुरायो आहे, खुदा त अहकमुल हाकिमीन आहे, हाकिमन जो हाकिम आहे। अल्लाह जो आर्डर आयो आहे। जिब्रील बुराक झलियो बीठो आहे, मुस्तफ़ा खे तो चयो हल खुदा घुरायो थी। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था जिब्रील तकड़ न कर, मां मोहम्मद गुस्ल कंदुसि
उनखां बाद वुज़ू कंदुसि, उनखां बाद कपड़ा तब्दील कंदुसि, उनखां बाद नमाज़ पढ़ंदुसि, उनखां बाद दुआ घुरंदुसि, उनखां बाद में हलंदुसि। जिब्रील तो चए मुंहिंजा महबूबा रब पाक जो आर्डर आहे, जल्दी हलो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात घुरायो आहे। नबी करीम फरमाइनि था ओ प्यारा जिब्रील जेको घुराईंदो आहे सो इंतज़ार भी कंदो आहे। मां त मिंथ कान कई हुई, दरख्वास्त मूं त कोन मोकिली हुई, मां त कोन चयो हो त मौला दीदार कराए या घुराए। हे ख़ुदा पाण तजवीज़ कयो आहे, पाण घुरायो आहे। पोइ तोखे ख़बर आहे त जेको घुराईंदो आहे सो इंतज़ार बि कंदो आहे। अल्लाह घुरायो आहे, अल्लाह पाक मूंखे पंहिंजे दरबार में पाण घुराए थो त मां ठही सींगार जी हलंदुसि। ख़ुदा फरमायो आहे ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिदिन, मस्जिद में वञो त सींगार जी वञो, हे त ख़ुदा जो दीदार आहे, रब जी दरबार आहे। तंहिंजे करे छॾ त मां मुहम्मदी सींगार करे पोइ हलंदुसि। हाँ सही, तव्हांजी मर्ज़ी, मां त तकड़ कोन थो कयां, तव्हांजी मर्ज़ी आहे। सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे लाइ बि जन्नत जो पाणी आंदो वियो। अब छा आंदो वियो? ॾाढे ॻाल्हायो अबा। गुस्ल जे लाइ जन्नत जो पाणी। नबी करीम अलैहिस्सलाम जे वक़्त में जिस्म पाक ते पाणी लाथो आहे। अल्लाह अल्लाह। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाजिल बरेलवी सभई जो रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, बचा जो उनके तलवों का धोवन बना वो जन्नत का रंग रोगन। बचा जो उनके तलवों का धोवन बना वो जन्नत का रंग रोगन। जिन्होंने दूल्हा की पाई उतरन वो फूल गुलजार जन्नती थे। बचा जो तलवों के उनके धोवल बना वो जन्नत का रंग रोगन। अल्लाह पाक जल्ल जलालहु अमन वालहु मलाइकन के आर्डर ॾिनो, ओ फरिश्तो मुंहिंजो महबूब जन्नत जे पाणीअ सां गुस्ल फरमाए थो, ख़बरदार इन पाणीअ जो कतरो भी ज़मीन ते न किरे। इहो पाणी गॾु कजो, क़यामत जे ॾिहाड़े इन पाणीअ मां जन्नत जो रंग बणाइबो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार या गौसे आजम दस्तगीर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात गुस्ल फरमाइण खां बाद में वुज़ू फरमायो। वुज़ू फरमाइण खां बाद में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे वारनि खे फणी ॾिनी। वारनि खे सम्झो था लाइन, महबूब जा ज़ुल्फ़ वॾा हा, महबूब पाक जा घुंघरोलू वार मुबारक हा। हबीबन करीमन पंहिंजे वारनि खे अहिड़े नमूने सां सवारींदा हा। पहिरीं वार अॻे कंदा हा, मुंहुं मुबारक ते लटकाईंदा हा, पोइ विचां आङुर ॾेई ॿ धक कढंदा हा, अधु हेॾे कंदा हा, अधु हेॾे कंदा हा। इहा सुन्नत आहे मुंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जी। अॼु मुंहिंजे प्यारे हबीब जंहिं वक़्त में पंहिंजा वार मुबारक मुंहुं मुबारक ते लटकाया, नूरानी चेहरो आहे, कारा कारा वार हन। अल्लाह ताला कुरान में फरमाए थो वद्दुहा वल्लैलि ज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा प्यारा महबूब मूंखे तुंहिंजनि कारन कारन वारनि जो नूरानी नूरानी चेहरे पाक जो कसम आहे। वद्दुहा वल्लैलि ज़ा सजा, ओ नूरानी चेहरो जंहिं नूरानी चेहरे जे मथां रात जहिड़ा वार हेठि लड़की पिया आहिनि। ख़ुदा जो कसम आहे अजीब नज़ारो हूंदो जो नूरानी चेहरो मुस्तफ़ा जो हुजे, वरी नूरानी वार मुस्तफ़ा जे मुंहुं मुबारक ते हुजनि। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा खे ख़बर आहे त छा महबूब जो हुस्न जमाल हूंदो। हाओ या न? अब हाओ या न? हज़रत पीर मेहर अली शाह साहब गोलड़े वारो सबे जो रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इस सूरत नू मैं जान आखां के जान जहान आखां। इस सूरत नू मैं जान आखां के जाने जहान आखां। सच आखी तो रब दी शान आखां, जिस शान तू शाना सब बणिया। सुबहान अल्लाह मा अजमल का मा अहसन का
मा अकमलक, किथे मेरे अली, किथे तेरी सना, गुस्ताख अखी किथे जा लड़िया। खुदा जो कसम आ, महबूब जे आशिकन खे ख़बर आ त मुस्तफ़ा जो छा हुस्न जमाल आ, महबूब जे आशिकन खे ख़बर आ त छा महबूब मोहम्मद करीम जी ज़ात जो शान आ। दुआ कर त खुदा असांखे महबूब जे सुञाणप जो अखियूं अता फरमाए। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। मुंहिंजे महबूब जे आशिक फरमायो आ, फाक़न नबीयीना फी ख़ल्क़िन व फी ख़ुलुक़िन। अल्लामा बूसीरी सभई जो रहमतुल्लाह अलैह, ज़ोर सां जो रहमतुल्लाह अलैह। फाक़न नबीयीना फी ख़ल्क़िन व फी ख़ुलुक़िन वलम युदानूहु फी इल्म वला करमी। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जो एडो त वडो मकाम आ जो फजीलत में, इल्म में, हुस्न में, जमाल में अवां नबियन खां भी मथे आयो। कंहिं नबीअ खे ताक़त ना है जो तो महबूब मोहम्मद करीम जो मुकाबलो करे सके। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जै वक्त में फणी ॾेई पंहिंजा ज़ुल्फ़ सिंगारिया, अल्लाह पाक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई। सरकार नमाज पढ़ी आ, नमाज पढ़ण खां बाद में दुआ घुरी, जमल बुराक जे वेझो अचनि था पिया। हदीस पाक में ईंदो आहे, पाण जीअं जो बुराक जे वेझो आया त बुराक मस्ती करे ज़मीन खां 2-3 गज़ मथे उॾरी बीही रहियो। अब समझो था लाइ न, आवाज़ जरा ज़ोर सां अचणु खपे, समझो था। बुराक छा कयो, मस्ती करे ऐं ज़मीन खां मथे उॾामी पंहिंजे परनि जे ज़ोर ते 2-3 गज़ मथे बीही रहियो। जिब्रील खे कावड़ आई, होॾे जन्नत में रुनो पे, ॻरी कंडा थी वियो हो। हाणे महबूब जे ख़िदमत में आयो आ त वरी हिते मस्ती पियो करे। ता वक्त में जिब्रील खे कावड़ आई, हुनखे छिबी ॾेई चए थो, इंज़िल या बुर्राक, ओ बुर्राक हेठि लही आ, तोखे ख़बर नाहे त कहिड़ो जवान तो ते सवार थो थे। ख़ुदा जो कसम आ, अहिड़ो महबूब तुंहिंजे मथां सवार थो थे जो अॼु ताईं न तो ते को ॿियो सवार थियो आ, न वरी क़यामत ते तो ते सवार थींदो। अड़े होॾां त रुने पे, अॼु वरी महबूब जे ख़िदमत में आयो आ त नखरा पियो करी, हाणे लही आ हेठि त महबूब तो ते सवारी करे। त जिब्रील खे बुराक थो चवे, ओ जिब्रील तुंहिंजो कमु हो महबूब जे ख़िदमत में पेश करण, तो मूंखे महबूब जे ख़िदमत में पेश कयो आ, हाणे तूं बसि कर, मां ॼाणा त मुंहिंजो महबूब ॼाणे, मां ॼाणा त मुंहिंजो महबूब ॼाणे। जिब्रील तो चवे, मूंखे भउ आ। कहिड़ो भउ थी? मता साईं नाराज़ थियई, ॾमरजी पवई, तड़े छॾई, वापसि करई, ॿियो बुराक घुरावई। जिब्रील खे बुराक थो चवे, ओ जिब्रील तूं बि महबूब जो ख़ादिम आ, साल थिया थी ख़िदमत में ईंदे, पर तोखे अञा शायदि ख़बर कान्हे का महबूब जे दर ते जेको ईंदो आहे सो तड़बो कोन्हे को। जेसी ताईं न आयो हुसि ऐसी ताईं रुनस पे, पर हाणे आयो हा त रोआ कोन थो, नखरा थो कयां, छो त ही उहो दरवाज़ो आहे जो हिन दरवाज़े ते जेको ईंदो आहे सो ख़ाली कोन वेंदो आहे। अब हाओ या न, समझो था लाइ न, महबूब जो वाकई दरवाज़ो ई हुआ जो जेको न मुस्तफ़ा जे दरवाज़े ते पहुतो तव्हांजा बेड़ा ई पार। हाओ या न मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत बुराक तो चवे, ओ जिब्रील तूं भी खादिम, मां भी खादिम, तूं भी गुलाम, मां भी गुलाम, तूं भी महबूब जे ख़िदमत में आयो आ, मां भी ख़िदमत में आयो आ। हाणे तूं बस कर, मां ॼाणा त मुंहिंजो आका ॼाणे, मां ॼाणा त मुंहिंजो साईं ॼाणे। पाण ई मूंखां साईं पुछंदा, मां पाण ई साईं खे जवाब थो ॾियां। फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे महबूब पाक मुर्की ॾिनो आ। पाण फरमाइनि था, ओ बुराक छा मनशा थी? जिब्रील तूं बस कर, मां ॼाणा त मुंहिंजी सवारी ॼाणे। सभई जो सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुराक थो चवे, हबीब अल्लाह, ओ अल्लाह जा महबूब, अॼु मूंखे घुरायो वियो आहे, अव्हां जे ख़िदमत में मूंते सवारी था कयो, लाम कान जो सैर था कयो, ऐं अल्लाह जा महबूब मूंसां वाइदो कर। पाण फरमाइनि था, कहिड़ो वाइदो कयां? जो तो मूंसां सोना जो वाइदो कर, अॼु त मूंते सवारी कई थी, पर क़यामत जे दिहाड़े
जॾहिं गुंबद खज़रा मां निकिरंदो सब नबी रवाना थींदा माशर जे मैदान में सब नबियनि जे लाइ बुरा कईंदा सोना तुंहिंजे लाइ बि बुरा कींदो मूंसां वाइदो कर त मुते उन ॾिहाड़े बि सवारी कंदे अॼु बि सवारी करी त उन ॾिहाड़े बि सवारी कजाए न कर ढोल ढिलो नातो मुंहुं निमाणीअ सां कोने को कमीनीअ जो बग़ैर तो बिलो हाणे तुंहिंजो नाम निलो मां वठो वेठी आहे महबूब करीम फरमाइनि था ओ बुराक तोसां मुंहिंजो मुहम्मदी वाइदो आहे अॼु बि मां तो ते सवार थो थियां क़यामत में बि तो ते सवारी कंदो बुराक लही आयो महबूब सवारी फरमाई अॻिते सफ़र शुरू थियो टाइम ख़तम थियो अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार करे हयाती आहे त वरी कॾहिं ॿिए दफ़े मुलाक़ात थींदी मां हक़ीक़त में सही बि न आहियां पर हे तव्हांजी मोहब्बत ही मां लाइ कलाक लाइ ॿ कलाक ॻाल्हाया आहिनि दुआ कयो त रब करीम मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह तबारक व तआला तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हां असांखे मोहब्बत नसीब फरमाए सच पुछो त ॾाढी ख़ुशी थी आहे 2-3 साल अॻु में आयो छोटड़ी मस्जिद हुई तमामु हेठि ही बाज़ार जो पाणी सॼो मस्जिद में ईंदो हो हाणे अल्हम्दुलिल्लाह शानदार मस्जिद ठही आहे तमाम हसीन खूबसूरत गुंबद ठहियो आहे तमाम बेहतरीन इमारत वसी अरीज़ ठही आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला हिन मस्जिद खे जल्द खां जल्द कामयाब बनाए जल्द खां जल्द ख़ुदा हिन खे पाए तकमील ते पहुचाए ऐं जेके दोस्त मुतवली मेंबर हज़रात जमायती फर्द ख़िदमत कनि था ख़ुदा ताला उन्हनि जे माल में ईमान में दीन में दुनिया में बरकतूं नसीब फरमाए अल्लाह ताला सॼी जमात खे वॾी हयाती अता फरमाए जो हिन मस्जिद शरीफ़ खे जल्द खां जल्द आबाद करे मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो अल्लाह ताला महबूब जे सदके तंदुरुस्ती अता फरमाए सेहत अता फरमाए ऐं महबूब पाक जे दीन जे ख़िदमत जी वधीक अल्लाह ताला तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु मन वालू अॼोकी तव्हांजी ऐं असांजी हाज़िरी क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजी हाज़िरी क़बूल फरमा मौलाए करीम पंहिंजे महबूब जे सदके असां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजो ही चयो ॿुधो ॿुधायो क़बूल फरमा मौलाए करीम जेके हिते हाजतमंद आहिनि तन जूं हाजतूं पूरियूं फरमा जेके बीमार आहिनि तन खे शफ़ा नसीब फरमा मौलाए करीम असांखे बैतुल्लाह शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमा गुंबद खज़रा जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह हर मुसलमान खे फतह व नुसरत अता फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब करीम जे सदके बेनमाज़नि खे पको नमाज़ी बना बेदीननि खे पको दीनदार बना मुंहिंजा मौला हे लड़ाई हली रही आहे मुसलमान लखनि जे तादाद में मारजी रहिया आहिनि ऐं मौला पंहिंजे हबीब जे सदके महबूब जे उम्मत खे कामयाबी अता फरमा आलम इस्लाम खे फतह याबी अता फरमा या अल्लाह तुंहिंजे हबीब जा जाथे बि नाम लेवा आहिनि तुंहिंजे महबूब जा जाथे बि ग़ुलाम मौजूद आहिनि तन खे कामयाब फरमा मुंहिंजा मौला जेको ज़ालिम आहे तंहिंजी पाड़ पट मुंहिंजा मौला जेको हक़ ते आहे तंहिंजी मदद फरमा या अल्लाह असां मुसलमाननि जी लज रख ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके अमेरिका खे नेस्त नाबूद फरमा मुंहिंजा मौला अमेरिका जी पाड़ पट मुंहिंजा मौला जेके इस्लाम जे ख़िलाफ़ कुवतूं लड़ी रहियूं आहिनि तन सभिनी कुवतुनि खे नेस्त नाबूद फरमा मौला तन खे बर्बाद फरमा तन खे तबाह फरमा महबूब जे उम्मत जा बेड़ा पार फरमा मुंहिंजा ख़ालिक तुंहिंजे महबूब जे उम्मत जे ग़ुलामनि ते बम वसी रहिया आहिनि ऐं मुंहिंजा अल्लाह जीअं 65 में पाकिस्तान जी मदद कई हुई इहे मुसलमान जी मदद फरमा इन्हनि जा बम नाकारा बणा मुंहिंजे महबूब करीम जे कलमे गोअनि जी इज़त फरमा या अल्लाह पाक सरजमीन बैतुल्लाह मक्को शरीफ इराक शरीफ ऐं नजफ शरीफ ऐं बगदाद शरीफ या जेके भी मुसलमाननि जा मुल्क आहिनि जेके जेके ख़तरे में आहिनि तन जी तूं हिफ़ाज़त फरमा मुंहिंजा मौला असां मुसलमाननि में जज़्बे जिहाद वारो स्पिरिट पैदा फरमा मौला करीम मुसलमाननि में गैरत पैदा फरमा मुसलमान खे ॿधी इत्तिफ़ाक़ ऐं मोहब्बत नसीब फरमा मौला करीम आलम इस्लाम खे मुत्तहिद रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमा قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह।